الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولولا فضل الله عليك ورحمته لهمت طائفة منهم أن يضلوك وما يضلون إلا أنفسهم وما يضرونك من شيء وأنزل الله عليك الكتاب والحكمة وعلمك ما لم تكن تعلم وكان فضل الله عليك عظيما. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला गुनाहगार बाननि खे तौबह जे ज़रिए माफ़ी वठण जो तरीक़ेकार सेखारियो हो त बानो केॾे बि क़िस्म जो ॾोहारी छो न हुजे, कहिड़ो बि ॾोह करे पाण ते ज़ुल्म करे चुको हुजे, अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ तौबह जो दरवाज़ो खुलियल छॾियो आहे। जॾहिं बि रब तबारक व तआला जे आॾो पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ कंदो, पंहिंजो पाण खे क़सूरवार मञींदो, अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी वठंदो त अल्लाह ताला उनखे माफ़ करे छॾींदो। ऐं यादि हूंदो अव्हांखे त इहे आयतूं मछनि आयतुनि जे बयान खां बाद नाज़िल थियूं। मछनि गुज़िरियल आयतुनि में बनु उबैर कबीले जे माण्हुनि जेका धोखेबाज़ी कई, पंहिंजे मुनाफ़िक़ क़िस्म जे माण्हूअ खे बचाइण जे लाइ यहूदीअ ते इल्ज़ाम हणी करे चोरी कई, उन्हनि जे माण्हूअ इल्ज़ाम हयूं हिकु यहूदीअ ते, वरी ग़लति फ़ैसिलो हुज़ूर सलातो सलाम जन खां वठणु पिया चाहिनि। अल्लाह पाक पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महफ़ूज़ बनायो अहिड़े ग़लति फ़ैसिले ॾियण खां, ऐं उन ते तंबीही तौर ते बयान बि फ़रमायो त ग़लति ॻाल्हियुनि जी पैरवी न कंदा कयो, ग़लति माण्हुनि जा मददगार बि न थींदा कयो, ऐं ग़लति ॻाल्हियुनि खे फैलाइण में पंहिंजो पाण ते ज़ुल्म बि न कंदा कयो। उनखां पोइ अल्लाह ताला फ़ौरन तौबह ताइब थियण जो तरीक़ेकार सेखारियो हो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में वरी अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सलातो सलाम जन सां मुख़ातब थी करे अजीब अंदाज़ में इल्म ऐं हिकमत जो बयान फरमायो। फरमाई त वलौला फज़लुल्लाहि अलैका व रहमतुहु, सोना नबी जेकॾहिं तुंहिंजे मथां अल्लाह जे ज़ात जो फज़ल महिरबानी ऐं रब तबारक व तआला जी रहमत न हुजे हा त लहम्मत ताइफ़तुम मिनहुम अन युदिल्लूक, हिकिड़ो टोलो बनु उबैर कबीले वारो तोखे भुलाइण जो इरादो करे चुको, हिकिड़ो टोलो तोखे भुलाइण जो पको पहो करे चुको हो। जे रब जो फज़ल ऐं महिरबानी तोसां शामिल हाल न हुजे हा त तूं भुलिजी वञे। वमा युदिल्लूना इल्ला अनफुसहुम वमा यदुर्रूनक मिन शै, हुननि त पूरी कोशिश कई त इल्ज़ाम यहूदीअ ते हणूं, पोइ हुज़ूर जन सज़ा यहूदीअ खे ॾींदा, हथ कटिजंदो, नऊज़ बिल्लाह, पोइ इहे ॻाल्हियूं हुलाईंदासीं त ॾिसो यहूदी बि उन ॻाल्हि जी मुखालिफ़त करे उथंदा त ॾिसो चोरी हिकिड़नि कई आहे, सज़ा ॿियनि खे मिली आहे। इन तरह सां दीन इस्लाम खे कूड़ो साबित कनि, या नऊज़ बिल्लाह हुज़ूर सलातो सलाम खे बिना तहक़ीक़ जे फ़ैसिले करण वारो आदिल ऐं इंसाफ़ न मञनि त पोइ
अल्लाह तबारक व ताला दीन इस्लाम जो तहफ़ुज़ कंदे, पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिफ़ाज़त कंदे क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल करे उन्हनि बनु उबैर कबीले वारनि जे इन धोखेबाज़ीअ खे, इन चालबाज़ीअ खे ज़ाहिर कयो त सोना नबी चोरी हिननि जे माण्हूअ कई आहे, हणनि वरी हिकिड़े यहूदीअ ते था, हिननि इरादो कयो आहे त तोखे पंहिंजे असुल हक़ीक़त इंसाफ़ वारे कानून खां बुलाइनि, पोइ हू इरादो पको करे चुका आहिनि त तोखे बुलाइनि, पर अल्लाह ताला फरमायो वमा युज़िल्लूना इल्ला अनफुसहुम वमा यज़ुर्रूनका मिन शै, इहे पाण भुलियल आहिनि, पाण भुलंदा, तोखे बुलाए न सघंदा। असां जो तोसां गॾु आहियूं ऐं पाण भुली विया, पाण ग़लती कयूं, पाण ग़लति माण्हूअ खे बचायूं, पाण बेडोहीअ जे मथां इल्ज़ाम हयूं, पाण अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में मुलवस रहिया जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे पसंदि कोन्हनि, पाण सज़ावार थिया, पोइ उन्हनि पाण खे भुलायो, तोखे कुझु कोन करे सघिया। वमा यज़ुर्रूनका मिन शै, ऐं केर बि तोखे ज़रे बराबर जो नुक़सान न पहुचाए सघंदो। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे एॾी वॾी तसल्ली ॾिनी, वमा यज़ुर्रूनका मिन शै, ज़रे बराबर बि कोई तोखे नुक़सान न पहुचाए सघंदो। वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत, अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके इनाम ऐं इकराम एहसान कया उन्हनि मां कुझु ॿ ॻाल्हियूं बयानु कंदे फरमाई, वअंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमत, सोना अल्लाह तबारक व ताला त तुंहिंजे मथां एॾो महिरबान आहे, तुंहिंजे मथां क़ुरान पाक बि नाज़िल कयईं जेको हक़ ऐं सच जो किताब आहे, ऐं तोखे हिकमत जो इल्म बि ॾिनो अथई, हिकमत वअल्लमका मा लम तकुन तालम, ऐं तोखे उहो कुझु ॼाणायो अथई, सेखारियो अथई जेको तूं पहिरियां न पियो ॼाणी, पहिरियां जेको सिखियल न आई, तोखे पहिरियां जंहिंजो इल्मु कोन हो तोखे हुनजो इल्मु ॾिनो अथई। वकान फ़ज़लुल्लाहि अलैका अज़ीमा, क़ुरान पाक फरमायो त सोना तुंहिंजे मथां अल्लाह ताला जो इहो वॾो फज़ल आहे, वॾो फज़ल आहे जो तोखे महफ़ूज़ बनायो अथई, तुंहिंजी हिफ़ाज़त कई अथई, तुंहिंजे मथां क़ुरान पाक हक़ सच वारो किताब नाज़िल कयईं, सोना नबी तोखे इल्मु अहिड़ो अता कयो अथई जेको सॼी दुनिया खे कोन्हे को, पर तोखे बि कोन हो, इल्मु तोखे ॾिनई, ऐं तुंहिंजे मथां रब तबारक व ताला हिकमत बि नाज़िल कई आहे। हिकमत सम्झण जे लाइ कुझु ॻाल्हियूं सवाल तौर ते पैदा थियूं। हिकु त अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ फरमायो त सोना वअल्लमका मा लम तकुन तालम, तोखे हर उहो कुझु सेखारियोसीं जेको पहिरियां तूं न पियो ॼाणी। इतां मालूम थिए थो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वाकई इब्तिदा में इल्मु कोन हो, अल्लाह तबारक व ताला इल्मु ॾिनो, पहिरियां कोन हो, तॾहिं त हुवल्लज़ी बाअस फ़िल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही, फरमाई त मां तव्हांजे मथां, अल्लाह से फरमाए थो, मां तव्हांजे मथां एहसान कयो जो अणपढ़ीअ क़ौम मां हिकु पैगंबर चूंडियुमि जेको बज़ाहिर तव्हां मां चूंडियल हो, उहो बि दुनिया मां तालीम पिरायल कोन हो, पोइ उनखे असां तालीम ॾिनीसीं एॾी वॾी जो सॼी दुनिया गॾिजे मुंहिंजे नबीअ जे इल्म जे दज़ जे मटु न थियनि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे एॾो इल्मु ॾिनो आहे, पर पंहिंजो कोन हो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजो कोन हो, जाइ जमा खां कोन हो, अज़ली इल्मु कोन हो, जंहिंजे करे खणी चई वठिजे त हुज़ूर जन आलिमुल ग़ैब आहिनि, ईअं कोन्हे। क़ुरान पाक जो सेखारे थो, अल्लाह ताला जो अता कयल इहो इल्मु आहे, पंहिंजो ज़ाती इल्मु कोन हो। ऐं ॿियो अल्लाह तबारक व ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त सोना तुंहिंजे मथां असां क़ुरान पाक बि नाज़िल कयो आहे जेको हक़ सच जो किताब आहे, ऐं तुंहिंजे मथां हिकमत बि नाज़िल कई आहे। सम्झण जे लाइ सवाल आहे त हिकमत कहिड़ी शइ आहे, हिकमत छा खे चइबो आहे, हिकमत आहे छा? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॾिनल तरबियत ऐं तालीम, इन खे हिकमत चइबो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं तालीमात खे हिकमत चइबो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं खणी चइजे त क़ुरान पाक जा लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला आसमान खां मोकिलिया, क़ुरान अल्लाह ताला जो कलाम आहे, उन जो तर्जुमो क़ुरान पाक जो लफ़्ज़नि जो तर्जुमो बि अल्लाह ताला मथां मोकिलियो, छो त जिब्राइल अलैहिस्सलाम ईंदो हो न,
कुरान पाक जो आयतूं ॿुधाए करे उन जो ख़ुलासो सम्झाए वेंदो। माना तर्जुमो ऐं कुरान पाक जा लफ़्ज़ अल्लाह ताला जी तरफ़ खां थिया। हाणे माण्हुनि खे सम्झाइण में जेका ॿोली इस्तेमाल थी, जेका तवानाई इस्तेमाल थी, जेका तरबियत इस्तेमाल थी, जेको अंदाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अपनायो उनखे सुन्नत ऐं तालीमात चइबो आहे। हाणे कुरान पाक जॾहिं चवंदासीं त कुरान कहिड़ो आहे, कुरान कहिड़ो आहे, कुरान छाखे चइबो आहे, त पोइ हीअं चइबो त अलहम्द खां वन्नास ताईं लफ़्ज़ ऐं तर्जुमो अल्लाह ताला जे तरफ़ खां, लफ़्ज़नि ऐं तर्जुमे खे सम्झायो वियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ खां। सम्झाणी लफ़्ज़नि तर्जुमनि समेत खणी करे गॾाए रखो, इनखे चइबो आहे कुरान। इनखे हिकमत बि चइबो आहे। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़बान सां जेके लफ़्ज़ फरमाया कुरान पाक खे सम्झाइण जे लाइ, उहे लफ़्ज़ कुरान पाक जा त न आहिनि, कुरान पाक जा त न आहिनि, पर ॻाल्हियूं सॼियूं जो सॼियूं कुरान पाक खे सम्झाइण जूं आहिनि। इनखे सुन्नत चइबो आहे, इनखे तालीमात चइबो आहे, इनखे हिकमत बि चइबो आहे। पोइ इतां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेका वही अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कई आहे वही, इहा वही ॿ क़िस्म आहे। हिकिड़ी मतलूब, ॿी गैर मतलूब, अरबी जा लफ़्ज़ आहिनि। मतलूब माना तिलावत थियल लफ़्ज़नि समेत, उहा कुरान पाक आहे। हिकिड़ी वही माना जेका लफ़्ज़नि में लिखियल आहे, पोइ उहा पढ़ी जिब्रील अलैहिस्सलाम ॿुधाई आहे, उहो कुरान पाक आहे। ऐं ॿी आहे गैर मतलूब, जेका लफ़्ज़नि में न माना ऐं मक़सद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अची करे ॿुधायो वियो, इनखे गैर मतलूब चइबो आहे। माना कुरान पाक जे लफ़्ज़नि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं सम्झाइण जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल कया, जेका फ़साहत बलागत हुज़ूर जन अंदाज़ इस्तेमाल कयो, इहा बि अल्लाह ताला जे तरफ़ खां आहे। पर लफ़्ज़नि में सिर्फ़ कुरान पाक मिलियो आहे। सम्झाइण जो तरीक़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिनो त सुहिणा अल्फाज़ ई आहिनि, तूं पंहिंजे माण्हुनि खे हाणे सम्झाए जहिड़ी तरह सां हू सम्झनि। ऐं ख़ुदि कुरान पाक तो फरमाए इन हुव इल्ला वहयुन यूहा, अल्लाह ताला जे मर्ज़ीअ खां सवाइ इहा ज़बान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हलंदी कान हुई। हर इंसान जी ख़ुदा जे मर्ज़ीअ खां सवाइ ज़बान न हलंदी आहे, पर कुरान पाक जे तशरीह ऐं तर्जुमे खे सम्झाइण में अल्लाह ताला जे मर्ज़ीअ सां ई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान इस्तेमाल की आहे। त पोइ हाणे मालूम थियो थो त वही जा इहे सभु क़िस्म हक़ ऐं सच, इन्हनि खे हिकमत चइबो आहे। अञा सवलनि लफ़्ज़नि में मां खणी हीअं चवां, माण्हुनि खे दीनदार बनाइणो आहे। कुरान पाक जो मक़सद बि इहो आहे त माण्हू दीनदार बणजनि, दीन इस्लाम ते अमल कनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़िंदगीअ जो मक़सद बि इहो आहे त माण्हू दीनदार बणजनि। कुरान पाक जो मक़सद बि इहो आहे त माण्हू गुनाह थी वञनि त तौबा ऐं ताइब थियनि, अल्लाह खे सुञाणनि, माफ़ी वठनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीमात जो मक़सद बि इहो ई आहे त माण्हू पंहिंजे ख़ुदा खे सुञाणनि, कोताही थी वञे त इस्तिग़फ़ार तौबा कनि। पोइ हाणे अल्लाह ताला इहा साॻी तालीम लफ़्ज़नि में ॾिनी आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमली तौर ते करे ॾिनी आहे, अमली तौर ते करायो आहे। मिसाल ॾींदो वञा कुझु, जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हिकिड़ी औरत हुई जेका मर्दनि सां कुझु फ्री हूंदी, फालतू कचहरियूं हाल हवाल कंदी, बेहयाई जूं ॻाल्हियूं कंदी। पोइ ईअं मर्दनि सां बेहयाई जूं ॻाल्हियूं कंदे कंदे गली मां रस्ते मां गुज़रंदे गुज़रंदे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिठई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मथां ते हिकु जॻह ते वेठा कुटी खाई रहिया हुआ। कुटी सरीद अरबीअ में चइबो हुनखे, गोश्त जे रहे में मानीअ जा भोर विझी कुटी ठाहिबी, नरम थी वेंदी मानी। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा खाई रहिया हुआ त उहा औरत जो हर कंहिं सां फ्री थी करे ॻाल्हाईंदी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसी करे हुज़ूर जन सां बि फ्री थियण लॻी, चवण लॻी अजीब अंदाज़ में, ॾिस कीअं थो खाए, जीअं बाना ग़ुलाम खाईंदा आहिनि, कीअं थो खाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ग़ुलाम माना बानो, मूंखां वधीक अल्लाह ताला जी बंदगी केरु कंदो हूंदो, वाकई मां ख़ुदा जो बानो त आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनजे इन ॻाल्हि खे बुरो न वरितो, वरी उहा हुजत में चवण लॻी, ॾिस पाण खाए थो, मूंखे कोन थो खाराए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त बि हुनखे बुरो कोन सम्झो, पाण फरमायो हलिया पोइ तूं बि खा। सुरी आई,
वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे हीअं हिकिड़ो लुकमो गिरह जो खणी करे चवनि था तूं बि खा, सोरे ॾिनऊं प्लेट, हलिया खा, न पाण खाराए। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त बि बुरो कोन सम्झो, खणी करे हीअं खाराइनि पिया, हलिया खा, चवनि न इहो न जेको वात में थो अचे न इहो खाराए, एॾी हुजे त पई करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थोरो त बि बुरो कोन सम्झो, वात मां थोरो ज़रो कढी करे हुनखे ॾिनो, खा। जीअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वात वारो लुआब वारो ज़रो हुनजे वात में पवंदो वियो, हुनजी ज़िंदगी मटिजंदी वई। उहो त आम मर्दनि सां बेहाईअ वांगुरु पेश ईंदी हुई न। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो लुआब खाधो जॾहिं वात मुबारक वारो हुनजे वात में टच थियो तॾहिं ज़िंदगीअ जो नक्शो मटिजी वियुसि। बुज़ुर्गनि लिखियो आहे त ज़िंदगीअ भर उन वरी बेहया ॻाल्हाइण मर्दनि सां सभु कुझु छॾे ॾिनो, बाहया औरत थी करे ज़िंदगी गुज़ारे, ईअं दीनदार थी मरी वई। वरी हुन खां इहा साबित नथी करे शिकायत, इहा आहे हिकमत। बावजूद चिड़ण ऐं गुस्से करण जे एॾी वॾी हस्तीअ सां उहा औरत ॻाल्हाए पई त साहबी सगोरा हुन सां सख़्तीअ सां पेश अचनि, हा है हया कर, कंहिंसां थी ॻाल्हाई, चवण सां। जीअं अॼुकल्ह थींदो आहे कंहिं वॾे सां कोई ॻाल्हाए त नंढा या खोड़ सां थी चवंदा हुनखे अबा कुझु हया करे यार, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे कॾहिं बुरो कोन सम्झो। इहा हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकमत त हीअ त पंहिंजो पाण खे हलकड़ो ऐं बेहया तसवुर थी करे, हिन मूंखे सुञातो कोन्हे, अचणु ॾेसि, भले भले मुंहिंजे हथ सां खाए, भले मुंहिंजे प्लेट में खाए, भले मुंहिंजे लुआब वारो खाए, भले खाए। आम तौर ते दुनिया में इहे ॻाल्हियूं बुरे तासुर सां वठिबियूं, पर अलाह जे पैगंबर जे हिकमत सां उहा औरत हमेशह लाइ बाहया बणिजी वई। ॿियो मिसाल ॾियां, हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जो दौर आहे, हिकमत जूं ॻाल्हियूं आहिनि। त हिकमत चइबो छा कया त माण्हू बिगड़ियल जेको आहे उहो संवारजी वञे। अलाह ताला क़ुर पाक में बि इहा ई तालीम ॾिनी आहे त इंसान बिगड़ियल आहे उहो बणिजी पए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो मक़सद बि इहो आहे त इंसान पंहिंजे रब खे सुञाणे, बिगड़ियल इंसान जेको आहे उहो बणिजी पए, संवारजी वञे, सुधरी वञे। त हाणे ॾिसो अमली तौर ते हुनखे हिकमत सां कॾहिं कॾहिं माण्हूअ खे लठ मार सां सुधारबो आहे, कॾहिं माण्हूअ खे जेको आहे ज़बान सां चई दड़का तिखा मिठा लफ़्ज़ ॿुधाए करे हुनखे सेखारिबो, सुधारबो आहे, पर कॾहिं कॾहिं हिकमत ऐं बसीरत सां सेखारिबो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बिगड़ियल औरत खे हिकमत सां सेखारियो। हाणे हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जो दौर आहे, हिकमत सां हिकिड़े शराबीअ खे सुधारे पियो, पर ज़रा तवजो कजो कीअं थियो। हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु जे दौर में हिकिड़ो माण्हू हो, उमर साईं जे मजलिस में दर्स में वेहंदो, अचानक ग़ाइब थी वियो। हज़रत उमर साईं पुछा कई त बाबा फलाणो माण्हू नज़र कोन थो अचे, ईंदो हो थोरा ई ॾींहं थिया अचे पियो रोज़ रोज़, वरी हाणे कोन थो अचे, छो भला? साहिबनि सगोरनि अर्ज़ु कयो त साईं उहो त शराबी आहे, उहो शराब पीअंदो आहे, फलाणी जॻह ते हुनजो घरु आहे, उहो शराब में सॼो ॾींहुं धुत लॻो पियो आहे। अच्छा, हज़रत उमर साईं पंहिंजे कातिब खे घुरायो, हेॾा जी साईं लिख ख़त हिकिड़ो। उन ते लिखियईं त ही ख़त उमर बिन ख़त्ताब जे तरफ़ खां आहे। उन ते लिखियईं त अलाह ताला जी तारीफ़, अलाह वॾो महिरबान ज़ात आहे, अलाह उहा ज़ात आहे जेको ॿारनि खे माफ़ करण में देरि कोन कंदो आहे, अलाह उहा ज़ात आहे जेको पंहिंजे ॿारनि ते हमेशह रहम कंदो आहे, महिरबान हूंदो आहे। रब उहा ज़ात आहे, रब जे ज़ात जाॾो केॾो बि ॾोहारी माण्हू जॾहिं पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ कंदो आहे त रब माफ़ करण में देरि कोन कंदो आहे, पर जे पकड़ करण ते अचे, सज़ा ॾियण ते अचे त सज़ा में ॾाढो सख़्तु आहे। अलाह ताला जी हमद ऐं सना ईअं उहे ख़त ते लिखी ॾिनईसि। हाणे हुन कासिद खे फरमायूं, हेॾा ही ख़त खणी वञ, पर ॿुध जेसि ताईं हुनखे नशो आहे न शराब जो, तेसि ताईं हे ॿिए कंहिंजे हवाले न कजां, उनखे पाण खे बि तेसि ताईं न ॾिजां जेसि ताईं नशो हुजेसि। नशो लही वञेसि, होश में अचे, पोइ हिनखे ख़त ॾिजां, ऐं पाण खे ॾिजां, ॿिए कंहिंखे बि न ॾिजां त तूं ॾेसि, न तूं बीह जां तेसि ताईं उहो ख़त पढ़े। पोइ कासिद वियो, हुनखे नशो हो, जॾहिं नशो लही वियो पोइ हुनखे ख़त ॾिनई, हुन ख़त पढ़ियो, उन ख़त में लिखियल हो त अलाह एॾी महिरबान ज़ात आहे जो ॿारनि खे माफ़ करे छॾींदो आहे। माण्हू केॾो बि ॾोहारी हुजे, रब जे ज़ात जाॾो पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ कंदो त रब उन ॿारनि जा गुनाह माफ़ करे हुनखे धोई छॾींदो आहे, पर जे सज़ा ॾियण ते अचे त ॾाढो सख़्तु बि आहे। हाणे उहो इहे लफ़्ज़ पढ़ी वरी बीही पियो वञे, अच्छा मूंखे ख़त में माना अलाह ताला जो फज़ल बख़्शिश ऐं महिरबानी उमेद बि ॾेखारी वई आहे त रब मूंखे माफ़ कंदो, वरी ॾेजारियो बि वियो आहे, रब जी सज़ा बि सख़्तु आहे, वरी महिरबान बि ॾाढो आहे, माफ़ी वठूंसि त देरि कोन थो करे माफ़ करण में।
वरी जे कावड़ जे त सज़ा ॾियण में बि देरि कोन थो करे, सख़्तु। अच्छा, बार बार इहे लफ़्ज़ पढ़ंदो रहियो, दिलि ते असरु पइजी वियुसि, रंग हट करे रोअण लॻो। हज़रत उमर सिंह होॾां पंहिंजे साथियुनि खे चयो, ही कासिद जेसिताईं वञी हुन वटि पहुचे, यार गॾिजी करे अचो त तव्हां असां दुआ घुरूं, अलाह ताला हुनखे हिदायत नसीब करे। होॾां हज़रत उमर सिंह पंहिंजे साथियुनि समेत हुनजे लाइ दुआ थो घुरे त अलाह हिनखे हिदायत कर। हेॾां कासिद वञी करे पहुतो आहे, हुनखे होश आयो आहे, हू ख़त थो पढ़े, हेॾां ही सभु दुआ था घुरनि। बार बार हुन ख़त पढ़ियो, दिलि ते असरु थियुसि, हेॾां दुआ घुरी वई, हुनजे दिलि ते अलाह ताला उन ख़त जो असरु विधो, रोई पियो, रंबाट करे रड़ी पियो, अलाह ताला खां माफ़ी वठी करे सुधरी वियो। हमेशह जे लाइ अहिड़ी तौबा कई, ज़िंदगीअ भर वरी शराब जे वेझो न वियो। जॾहिं हज़रत उमर सिंह खे ख़बर पई त उहो शराबी शख़्स हाणे सुधरी वियो आहे, नेक थी पियो आहे, तौबा ताइब थियो, अलाह ताला खां माफ़ी वरिती अथई, उन वक़्तु पंहिंजे साथियुनि खे फरमायूं त हे सहाबीओ, हे मुंहिंजा साथीओ, हमेशह अल्लाह तबारक व ताला जो फज़ल ऐं करम, अल्लाह ताला जी बख़्शिश ऐं महिरबानी माण्हुनि ताईं पहुचाईंदा कयो। हमेशह हिक ॿिए सां मुआविनत मदद कंदा कयो, ताउन कंदा कयो, कंहिंसां बुराइनि में साथ न ॾियो, न कि कंहिंखे बुरे बणजण में हुनखे टेक ॾियो, न, माण्हू खे नेक बणजण जी तबलीग कयो, तालीम ॾियो। हथा के कोई माण्हू जेकॾहिं परे थी वियो आहे न दीन खां, इस्लाम खां, त हुनखे गुस्सो न ॾियारियो जो अञा परे थी वञे, उनखे अल्लाह ताला जे रहमत जो दिलासो, आसरो ऐं उमेद ॾियारियो, उनजे लाइ दुआ कयो। शैतान जी मददगारी न कयो, शैतान जा साथी न थियो, जो हुनखे दड़का ऐं सख़्तीअ सां हुनखे पेश अचो, पोइ अञा मज़ीद परे थी वञे दीन इस्लाम खां। मोहबत ऐं शफ़क़त सां पेश अचो, दुआ कयोसि, शैतान जो मुंहुं कारो कयो। शैतान त चाहे त तव्हांखे तेज़ी हुजे, कावड़ ऐं गुस्सो हुजे, अॻिले खे बि शैतान कावड़ ऐं गुस्सो ॾियारे त जीअं विच में अदावत पैदा थिए, दुश्मनी पैदा थिए, पर तव्हां ईअं न कजो, हिकमत ऐं बसीरत खां कमु वठिजो, तव्हां त को बिगड़ियल माण्हू बणिजी पवे, नेक थी पवे। इहा हुई हिकमत जी सूरत हज़रत उमर सिंह रज़ी अल्लाह ताला जे दौर जी। काफ़ी सारा किताब उलमा किराम जा भरिया पिया आहिनि हिकमत ऐं बसीरत सां, कीअं त माण्हुनि खे सुधारण जो रस्तो ॾिनो वियो आहे, कीअं हुनजी तरबियत ऐं तालीम कई वई आहे। अल्लाह ताला हिन आयत जे अंदरि बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ईअं मुख़ातब थी फरमायो, सोना नबी, ही जेके बनु उबैर कबीले वारा आहिनि न, इन्हनि त पको पाउ कयो इन्हनि मां हिकिड़े टोले त तोखे जेकर भुलाए विझनि, ग़लति फ़ैसिलो कराए विझनि तोखां, पर हू पाण भुलियल आहे, तोखे कुझु बि न भुलाए सघिया, बल्कि ज़रे बराबरि तोखे कोई नुक़सान बि अॼु खां अॻिते न ॾेई सघंदो। असांजो तुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ आहियूं, ऐं तुंहिंजे मथां क़ुर बि नाज़िल कयो आहे, त हिकमत बि तुंहिंजे मथां नाज़िल कई आहे असां। तो क़ुर पढ़ंदो वेंदे, हिकमत सां माण्हुनि खे सेखारींदो, सम्झाईंदो वेंदे। इहा हिकमत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तइलीमात जो नालो आहे, तरबियत जो नालो आहे, अंदाज़ जो नालो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे फ़साहत ऐं बलागत जो नालो आहे। तॾहिं अल्लाह जी फरमायो, इन हिकमत खां कमु वठी करे दुनिया जे माण्हुनि खे सेखार सम्झाए। पोइ इहा हिकमत अल्लाह ताला क़ुर पाक में बयानु कई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इस्तेमालु कई। जंहिं माण्हूअ हिकमत सिखी उन कमायो। अल्लाह ताला बि फरमायो आहे, वमन युतर हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा, जंहिंखे अल्लाह ताला इहा हिकमत ऐं बसीरत, दानाई, समझदारी अता कई, उनखे ॼण घणो कुझु ॾेई छॾियईं। पोइ अल्लाह ताला बुज़ुर्गनि खे, आलिमनि खे इहा हिकमत अता कई आहे। उहे जॾहिं हिकमत खां कमु वठंदा आहिनि त तॾहिं वॾा बहितरीन नतीजा निकिरंदा आहिनि हुन जा। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन हिकमत ऐं बसीरत सां नवाज़े, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।